नाज़रीन, ठुल में सेहतमंद सरगर्मियुनि खे हथी ॾियण लाइ रांदि जो मैदान ठाहियो वियो आहे। PPMPA डॉक्टर सोहराब सरकी नए ग्राउंड जो इफ़्तिताह कयो। रिपोर्ट करे रहियो आहे यासिर कंडराणी। जी बिल्कुल, MP ठुल डॉक्टर सोहराब खान सरकी के नाले से मंसूब थियल क्रिकेट स्टेडियम ग्राउंड जो इफ़्तिताह किया पियो वञे। इफ़्तिताही तकरीब जा जेके मेहमान ख़ास आहिनि MP ठुल डॉक्टर सोहराब खान सरकी, पाकिस्तान पीपुल्स पार्टी ज़िले जैकबाद जा अॻवान आहिनि मोहसिन खान सरकी साहब, उन सां गॾोगॾु मुख़्तियार काल ठुल एडमिनिस्ट्रेटिव म्यूनिसिपल कमेटी ठुल आहिनि। इन हवाले सां मौजूद खिलाड़ियुनि ऐं मेहमान ख़ास सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सदिन जो छा अल्लाह जी महिरबानी सां जेकी मुंहिंजी ख्वाहिश हुई त मां हिते हिकिड़ो सुठो ग्राउंड ॾियां, हाणे ग्राउंड अची वियो आहे। इंशाल्लाह ताला हिन में फ्लड लाइट आहे या ॿियूं जेके मिसिंग फैसिलिटी आहिनि इंशाल्लाह ताला उन्हनि जो ध्यानु ॾींदासीं ऐं हिन खे बहितरीनु ग्राउंड इंशाल्लाह ताला कंदासीं पूरे सिंध जे अंदरि। हिन में जीअं बाबा जन ॿुधायो त कि रिमेनिंग फैसिलिटीज़ जेके रहनि थियूं उहे असां क़रीब उन्हनि खे फ्लड लाइट्स थी या ॿिया हिते जेके प्लेयर्स अचनि था उन्हनि लाइ हॉस्टल्स वग़ैरह थी या उहे बि कोशिशि कंदासीं, उहे बि असां ॾिरायूं। हिन खे इंशाल्लाह असां काफ़ी बहितरीनु ग्राउंड कंदासीं ऐं मुंहिंजी बाबा जी ख्वाहिश त हिते ग्राउंड ठहे। हाणे मुंहिंजी इहा ख्वाहिश आहे, मुंहिंजो ख़्वाबु आहे त असांजे ठुल शहर जो को प्लेयर इंटरनेशनल क्रिकेट में खेॾे ऐं असांजे पूरे ठुल खे रिप्रेज़ेंट। असांजी बि भरपूर कोशिशि आहे। बरसाति खां पोइ जेको हिते नुक़सानु थियो, ग्राउंड डैमेज थियो आहे, असांजी कोशिशि आहे त असां हिन ग्राउंड खे वरी उन पोज़ीशन में आणियूं ऐं असांजी टीम बि हिते भरपूर कमु करे पई ऐं जेके हितां जा सीनियर खिलाड़ी आहिनि उहे बि उन सां ताउन कनि पिया। इंशाल्लाह असांजी कोशिशि हूंदी त हिन ग्राउंड खे तालके जो बहितरीनु ग्राउंड करे जेको आहे हिते खिलाड़ियुनि खे सहूलियत मुयसरु कई वञे। कैमरामैन अशरफ अली भट्टी सां गॾु यासिर कंडराणी, द TV न्यूज़ ठुल।